दोस्तों निघत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जी प्यार कहाणी जे बारे में असां सभिनी खे ख़बर आहे, पर अॼु जेका वीडियो ज़ाहिर थी आहे इहा वीडियो असांखे वरी सोचण ते मजबूर करे थी। दोस्तों वधीक ॻाल्हाइण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी जे बटन खे दॿाए छॾियो त अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां खां मिस न थिए। त दोस्तों हिन वीडियो में ॾिसी सघो था त निघत नाज़ सलीम चांडिया सां गॾु मौजूदु आहे। दोस्तों हिन वीडियो में खणी कुझु बि ॻाल्हायो वियो आहे, पर हिन वीडियो जो मक़सदु हिकिड़ो ई आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुमताज़ मौलाई खे जलाइणु, मुमताज़ मौलाई खे तकलीफ़ पहुचाइणु। दोस्तों निघत नाज़ जॾहिं खां मुमताज़ मौलाई खां कावड़ी आहे उन टाइम खां वठी निघत नाज़ जी इहा ई कोशिशि आहे त हू मुमताज़ मौलाई खे वधि खां वधि तकलीफ़ पहुचाए। त दोस्तों हिन मक़सद लाइ हू कॾहिं कंहिंसां त कॾहिं कंहिंसां लाइव वीडियो, सेल्फियूं वग़ैरह वग़ैरह खणी मुमताज़ मौलाई खे ॾेखारे थी ऐं हू इहा ॻाल्हि सोचे थी, हुनखे ख़ुशी मिले थी त आऊं मुमताज़ मौलाई खे जलायां पई। ॿिए पासे मुमताज़ मौलाई जो बि साॻियो ई हाल आहे, हुनखे बि तमामु घणी कावड़ आहे निघत नाज़ सां, पर उन सां गॾोगॾु दिलि में हू निघत नाज़ खे चाहे बि थो। त दोस्तों जन दोस्तनि खे निघत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जी कहाणी जी ख़बर न आहे त आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों जीअं त मुमताज़ मौलाई सिंध जो मशहूरु फ़नकार आहे, हुन सां गॾु हू शाइरी बि तमामु बहितरीनु कंदो आहे। त मुमताज़ मौलाई ऐं निघत नाज़ जी पहिरीं मुलाक़ात जेका थी सा इरफ़ान समय जे म्यूज़िक स्टूडियो में थी, जिते निघत नाज़ पंहिंजे पहिरें एल्बम जी रिकॉर्डिंग लाइ आई। त हुते मुमताज़ मौलाई निघत नाज़ खे ॾिसंदे ई निघत नाज़ जो दीवानो थी पियो ऐं मुमताज़ मौलाई निघत नाज़ खे चाहीण लॻो। निघत बि खेसि ॾाढो प्यारु कंदी हुई। त दोस्तों आस्ते आस्ते निघत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जी संगत हलंदी रही। काफ़ी टाइम खां पोइ जॾहिं निघत नाज़ मशहूरु थी वई त हू जंहिं अंदाज़ सां गानो ॻाईंदी हुई ऐं गाने ते डांस कंदी हुई त मुमताज़ मौलाई खे इहा ॻाल्हि बिल्कुलु पसंदि न ईंदी हुई। मुमताज़ मौलाई खेसि सम्झाईंदो रहंदो हो त तोखे ईअं न करणु घुरिजे, गाननि ते डांस करणु ऐं इहे कमु तूं छॾे ॾे, पर निघत नाज़ मुमताज़ मौलाई जी हिकु बि न ॿुधी। आख़िर मुमताज़ मौलाई खे कावड़ आई। हुन हिकु ॾींहुं निघत नाज़ खे चयो त तूं ईअं छो थी करीं, पंहिंजो पाण खे छो थी लॼाईं। पर निघत नाज़ मुमताज़ मौलाई जी ॻाल्हि सम्झण बदिरां मुमताज़ मौलाई खे इहो तानो ॾिनो त तूं मुंहिंजी मशहूरी ते सड़ीं थो ऐं आऊं जॾहिं मशहूरु थी आहियां त तूं मूंखे हाणे हरू भरूं घटि वधि ॻाल्हाईं थो। त दोस्तों उन ॾींहं खां पोइ निघत नाज़ मौलाई सां हिकदमि पंहिंजा सभई वास्ता टोड़े मुमताज़ मौलाई खे चयो त अॼु खां पोइ तूं मुंहिंजो दोस्त न पर दुश्मन आहीं। दोस्तों इहा ॻाल्हि मौलाई जी दिलि खे चीरे छॾियो। मौलाई बि दिलि ते पथर रखी खेसि चयो त माशा अल्लाह। दोस्तों हुन टाइम खां पोइ मुमताज़ मौलाई ऐं निघत नाज़ जी पाण में नफ़रत थी वई, जंहिंखां पोइ मुमताज़ मौलाई निघत नाज़ ते हिकिड़ो गानो बि ठाहियो, जंहिं गाने जो उनवान हो तूं नच न गिला थी हलई। त दोस्तों हिन गाने खां पोइ निघत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई ॿिन्ही ते काफ़ी तनक़ीद थी ऐं ॿिन्ही जे बारे में खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ अफ़वाहूं यूट्यूब ते ऐं सोशल मीडिया ते वायरल थी वियूं। दोस्तों निघत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जे इन्ही मोहबत ऐं वरी नफ़रत जे दौर में मुमताज़ मौलाई सां ॿिया बि खोड़ सारा मसइला पेश आया। हुन जा जेके पुराणा दोस्त हुआ सलीम चांडियो ऐं ॿिया जिन जा नाला आऊं खणी नथो सघां, उहे बि मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु थी विया। दोस्तों सलीम चांडिया जी शुरू खां ई कोशिशि हुई त मुमताज़ चांडियो निघत नाज़ खां धार थी वञे। इन्ही जे करे सलीम चांडिया ऐं मुमताज़ मौलाई जी बि हिक ॿिए सां नफ़रत आहे ऐं सलीम चांडिया विच में मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु फ़नकारनि खां गाना बि चवराया हुआ, जंहिं ते काफ़ी बहस हलियो हो सलीम चांडिया ऐं मुमताज़ मौलाई जो ऐं इरफ़ान समय जो। त दोस्तों इहा हुई मुमताज़ मौलाई ऐं निघत नाज़ जी कहाणी जेका तव्हांखे ॿुधाईसीं। वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो।